अर्राकिऊन अस्साजिदून अल्लामिरून बिल मारूफ फरमाई उहे असहाब मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके रुकू ऐं सुजूद पंहिंजे रब जे साम्हूं करण वारा अल्लामिरून बिल मारूफ वन्नाहून अनिल मुनकर वल हाफिज़ून लिहुदूदिल्लाह असहाब मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो उहे जेके माण्हुनि खे नेकी जो हुकुम ॾियण वारा आहिनि बुराई खां रोकण वारा आहिनि वल हाफिज़ून लिहुदूदिल्लाह ऐं अल्लाह जी हदुनि जी हिफ़ाज़त करण वारा आहिनि। قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد أعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم من همزه ونفخه ونفسه بسم الله الرحمن الرحيم يا أيها الناس اتقوا ربكم الذي خلقكم من نفس واحدة وخلق منها زوجها وبث منهما رجالا كثيرا ونساء واتقوا الله الذي تساءلون به والأرحام إن الله كان عليكم رقيبا يا أيها الذين آمنوا اتقوا الله حق تقاته ولا تموتن إلا وأنتم مسلمون يا أيها الذين آمنوا اتقوا الله وقولوا قولا سديدا يصلح لكم أعمالكم ويغفر لكم ذنوبكم ومن يطع الله ورسوله فقد فاز فوزا عظيما. وقال الله تبارك وتعالى في موضع آخر محمد رسول الله والذين معه أشداء على الكفار رحماء بينهم تراهم ركعا سجدا يبتغون فضلا من الله ورضوانا سيماهم في وجوههم من أثر السجود ذلك مثلهم في التوراة ومثلهم في الإنجيل كزرع أخرج شطأه فآزره فاستغلظ فاستوى على سوقه يعجب الزراع ليغيظ بهم الكفار وعد الله الذين آمنوا وعملوا الصالحات منهم مغفرة وأجرا عظيما. وقال الله تبارك وتعالى في موضع آخر والذي يصلي عليكم وملائكته ليخرجكم من الظلمات إلى النور وكان بالمؤمنين رحيما. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي رب زدني علما نافعا. اللهم انفعنا بما علمتنا وعلمنا ما ينفعنا وزدنا علما. اللهم إنا نسألك علما نافعا وعملا متقبلا ورزقا طيبا. اللهم إني أعوذ بك من علم لا ينفع ومن قلب لا يخشى ومن نفس لا تشبع ومن دعوة لا يستجاب لها. हर किस्म की अंधी सना बुजुर्गी वडाई
बादशाही ऐं शहनशाही उन अल्लाह रब्बुल आलमीन जी बाबरकत ज़ात खे जुगाए जेको इन पूरी कायनात जो अकेलो ख़ालिक ऐं मालिक आहे। दुरूद व सलाम इमामुल अंबिया सय्यदुल अंबिया इमाम आज़म अहमद मुश्तबा मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते मुख्तसर हमद सना खां बाद अज़ीज़ भाइरो इंशाअल्लाह अॼु आउं तव्हांजे साम्हूं कोशिश कंदुसि मुख्तसर साहबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन जी अज़मत शान मक़ाम ऐं मर्तबो अल्लाह रब्बुल आलमीन जी लारे आसमानी किताब कुरान मजीद में बयान कंदुसि। अॼु साहबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन जी शान बयान करण जी ज़रूरत छो पेश आई? सब खां पहिरीं ॻाल्हि सहाबा जी शान बयान करण अज़मत बयान करण सहाबा सां मोहब्बत सहाबा सां ही ताल्लुक़ असांजे ईमान जो हिस्सो आहे। ॿी ॻाल्हि छोकिरा मटके वियो जीअं ई मुहर्रमुल हराम जो महीनो अचे थो जेको 4 ॾींहनि खां पोइ अचण वारो आहे हिकु मख़सूस वाक़े जी आड़ में वाक़े करबला इन आड़ में साहबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन जी जेका गुस्ताखी ऐं तौहीन कई वञे थी इन करे अहले ईमान ते ही लाज़िम आहे साहबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन जी अज़मत खे ॿुधनि ऐं ॿियनि ताईं साहबा किराम रिज़वानुल्लाह अजमईन जी अज़मत ऐं शान खे पहुचाइनि। ॿाहिरो साहबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन जी अज़मत अचो रब जे क़ुरान खां पुछूं था। अल्लाह सुब्हानहु व तआला क़ुरान मजीद में फरमायो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जनाब मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जा रसूल आहिनि। जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वल्लज़ीना मअहू ऐं उन जा जेके साथी आहिनि असहाब आहिनि अशिद्दाउ अलल कुफ़ार रुहमाउ बैनहुम काफ़रनि ते इंतिहाई सख़्त आहिनि ऐं पाण में वॾा ऐं नरम आहिनि। रुहमाउ बैनहुम तराहुम रुकन सुजदा ए ॾिसण वारा जॾहिं जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा असहाब खे ॾिसंदे तोखे मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा असहाब या त रुकू जी हालत में नज़र ईंदा या त सुजूद जी हालत में नज़र ईंदा। रुकन सुजदा यबतगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना ही रुकू ऐं सुजूद सहाबा किराम रिज़वानुल्लाह अजमईन छाजे लाइ था कनि? फरमाई रुकू ऐं सुजूद जी हालत इन जे लाइ इहा हूंदी आहे यबतगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सहाबा किराम रिज़वानुल्लाह अजमईन रुकू जी हालत में सजे जी हालत में अल्लाह जे फज़ल खे तलाश कंदा आहिनि ऐं अल्लाह जी रज़ामंदी जा मुतलाशी हूंदा आहिनि। सीमाहुम फी वुजूहिहिम मिन असरि सुजूद ॾिसण वारा जॾहिं जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा असहाब खे ॾिसंदे तोखे उन्हनि जे चेहरे मुबारक ते उन्हनि जे मथे मुबारक ते सहाबा किराम रिज़वानुल्लाह अजमईन जे चेहरे मुबारक ते जॾहिं तूं नज़र कंदे त तोखे उन्हनि जे सदन जो असर ज़ाहिर थींदो। सीमाहुम फी वुजूहिहिम मिन असरि सुजूद ज़ालिका मथलुहुम फित तौरात अल्लाह सुब्हानहु व तआला कुरान में फरमाए तो कुरान मजीद में ज़ालिका मथलुहुम फित तौरात ही मिसाल जेका अल्लाह रब्बुल आलमीन कुरान में बयान कई आहे फरमाए इहा ही मिसाल तौरात में भी सहाबा किराम जी मौजूद आहे। व मसलुहुम फिल इंजील ऐं इंजील में सहाबा किराम रिज़वानुल्लाह अजमईन जी कहिड़ी मिसाल आहे कज़रिन अख़रज शतअहु फ़आज़रहु फ़स्तग़लज़ फ़स्तवा अला सूक़ि युजिबु ज़ुर्राअ लियग़ीज़ बिहिमुल कुफ़्फ़ार। फरमाई इंजील में सहाबा किराम रिज़वानुल्लाह अजमईन जी मिसाल उन खेती वांगुरु आहे जॾहिं हारी फसल काए थो पंहिंजो ॿिज फसल में हणे थो फसल जो सनो निकिरे थो
सलो पोइ पंहिंजे काननि ते बीहे थो, ॾिसंदे ॾिसंदे फसल तयारु थी वञे थो। युजिबु ज़ुर्रा, हारी पंहिंजी महिनत ॾिसी करे ख़ुशि पियो थिए, पंहिंजो फसल तयारु ॾिसी करे ख़ुशि पियो थिए। लियग़ीज़ बिहिमुल कुफ़ार, लेकिन जेके इन फसल जा दुश्मन आहिनि, इन हारी जा दुश्मन आहिनि, फसल खे तयारु ॾिसी करे लियग़ीज़ बिहिमुल कुफ़ार, फरमाए काफ़रनि खे उन ते गुस्सो पियो थिए, कावर थी अचे। फरमाए इहा ई मिसाल इंजील में सहाबा किराम जी आहे। जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा किराम ते एतिरी त महिनत कई, राति ॾींहुं हिकु करे छॾियईं। सहाबा किराम खे अल्लाह जा प्यारा पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजी महिनत ॾिसी करे, सहाबा किराम खे ईमान ते मज़बूत ॾिसी करे, साबित कदम ॾिसी करे, ईमान ते मज़बूत ॾिसी करे, दीन ते साबित कदम ॾिसी करे, युजिबु ज़ुर्रा, अल्लाह जा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम त ख़ुशि पिया थियनि। लियग़ीज़ बिहिमुल कुफ़ार, लेकिन सहाबा खे ईमान ते मज़बूत ॾिसी करे, साबित कदमी दीन ते ॾिसी करे, सहाबा जा जेके दुश्मन आहिनि, लियग़ीज़ बिहिमुल कुफ़ार, सहाबा खे ॾिसी करे, सहाबा जो नालो बि ॿुधी करे उन्हनि खे गुस्सो थो अचे, उन्हनि खे कावर थी अचे। रब जो क़ुरान लारैब आसमानी किताब चए थो, जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा किराम खे ॾिसी करे ख़ुशि पिया थियनि। लियग़ीज़ बिहिमुल कुफ़ार, लेकिन जेके काफ़िर आहिनि, रब जो क़ुरान चए थो लियग़ीज़ बिहिमुल कुफ़ार, जेके काफ़िर आहिनि सहाबा खे ॾिसी करे सड़नि पिया, जलनि पिया, गुस्सो पिया कनि। वन अचो दुनिया जहान जी हिकु हिकु शइ खे ॾिसूं था। दुनिया जहान जी हिकु हिकु शइ सहाबा किराम रिज़वानुल्लाह अजमईन जो अदब ऐं एहतराम करे थी। दुनिया जहान जी हिकु हिकु शइ सहाबा किराम रिज़वानुल्लाह अजमईन जी अज़मत, शान, मक़ाम ऐं मर्तबे खे सुञाणे थी। इहा ई त वजह जो कॾहिं को सहाबी फौत थो थिए, अल्लाह जा पाक बाज़ फरिश्ता आसमान तां उन्हनि जो नुज़ूल थिए थो। सहाबी को फौत थो थिए, उनजी जनाज़े नमाज़ में अल्लाह जा फरिश्ता नाज़िल थियनि था, उनजी जनाज़े नमाज़ में अल्लाह जा फरिश्ता शामिल थियनि था। अल्लाहु अकबर। को सहाबी बीमार थिए थो, उनजी तीमारदारी जे लाइ अल्लाह जा फरिश्ता अचनि था। को सहाबी कंहिं साहबिया जे बारे में आसमान तां अल्लाह जा पाक बाज़ फरिश्ता सलाम खणी था अचनि, त कंहिं सहाबी जी सूरत में, शिकल में अल्लाह जो कसम, अल्लाह जे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम वटि जिब्राइल अमीन, अल्लाह जे प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम वटि सहाबा जी शिकल में, सहाबी जी शिकल में वही खणियो थो अचे। इते बस न, बल्कि माखी आहे माखी, माखी जी मख बि सहाबा किराम रिज़वानुल्लाह अजमईन जो अदब ऐं एहतराम ॼाणे थी। चवण जो मक़सद, दुनिया जी हिकु हिकु शइ सहाबा किराम रिज़वानुल्लाह अजमईन जी अज़मत, शान, मक़ाम, मर्तबे खे सुञाणे थी। अदब ऐं एहतराम सहाबा किराम रिज़वानुल्लाह अजमईन जो दुनिया जी हिकु शइ करे थी। लेकिन अगर को शख्स सहाबा किराम रिज़वानुल्लाह अजमईन जो अदब ऐं एहतराम नथो करे, ईमान खे नथो सुञाणे, सहाबा जी अज़मत खे, शान खे नथो सुञाणे, त अल्लाह जो कसम आहे उहो सहाबा जो दुश्मन आहे। छो? सहाबा जो दुश्मन अगर सहाबा किराम जी अज़मत खे, शान खे सुञाणे हा न, अल्लाह जो कसम कॾहिं बि सहाबा जे बारे में तबर्रो न करे हा, सहाबा जी गुस्ताखी न करे हा, सहाबा जी तौहीन न करे हा। वाना अचो अल्लाह जे कलाम खां पुछूं था। सूरतुल अहज़ाब, अल्लाह जो कलाम छा थो चए? हुवल्लज़ी युसल्ली अलैकुम व मलाइकतुहु लियुख़रिजकुम मिनल ज़ुलुमाति इलन नूर। फरमाई सहाबा त उहे आहिनि जिन ते अल्लाह रब्बुल आलमीन आसमान तां रहमत जो नुज़ूल फरमाए थो, ऐं अल्लाह जा पाक बाज़ जेके फरिश्ता आहिनि उहे बि रहमत जे लाइ सहाबा जे लाइ दुआ पिया कनि। फरमाई उहे सहाबा जिन जी शान, मक़ाम, मर्तबो एतिरो, जिन जे लाइ फरिश्ता बि अल्लाह खां दुआ पिया कनि, मग़फ़िरत जी अल्लाह खां दुआ था घुरनि। अचो क़ुरान खे पढ़ी करे ॾिसूं। सूरतुल मोमिन, अगर को हाफ़िज़ आहे क़ुरान जी आयत खे नोट करे वञी क़ुरान जी पंहिंजे घर खणी करे पढ़ी ॾिसे। अल्लाह ताला क़ुरान में छा फरमायो? अल्लज़ीना यहमिलून अल अर्श व मन हौलहु युसब्बिहून बिहम्दि रब्बिहिम व युमिनून बिही। फरमाई अल्लाह जा फरिश्ता उहे यहमिलून अल अर्श, जेके अल्लाह जे अर्श खणी बीठा आहिनि, व मन हौलहु, ऐं जेके अर्श जे इर्द गिर्द आहिनि। युसब्बिहून बिहम्दि रब्बिहिम व युमिनून बिही, अल्लाह जी तस्बीह बयान कनि था, अल्लाह ते ईमान आणनि था।
वयस्तगफिरून लिल्लज़ीन आमनू, अल्लाह जा फरिश्ता उन्हनि जे लाइ दुआ घुरनि था, इस्तिग़फ़ार कनि था, अल्लाह खां मग़फ़िरत जी दुआ घुरनि था। लिल्लज़ीन आमनू, जिन ईमान आंदो। हाणे आउं तव्हां खां पुछां थो, ॾियो ख़बर, जॾहिं क़ुरान में इहो नुज़ूल पे थियो, ईमान वारा केरु हुआ? सिधी ॻाल्हि आहे, जिन नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ते ईमान आंदो, सहाबा हुआ। उहे सहाबा जिन जे बारे में अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो, फ़इन आमनू बिमिस्लि मा आमनतुम बि फ़क़द इह्तदौ। जेकॾहिं तव्हां असहाब मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वांगुरु ईमान आंदो, तव्हां हिदायत याफ़्ता आहियो। त उन्हनि असहाब जे बारे में अल्लाह जो क़ुरान चए थो, अल्लाह जा फरिश्ता अल्लाह खां मग़फ़िरत जी दुआ पिया घुरनि। रब्बना वसीअत कुल्ल शै रहमतन व इल्मा। कहिड़ी दुआ? ए अल्लाह, असहाब मुहम्मद जे लाइ पंहिंजी रहमत खे वसी फरमा। फ़ग़फ़िर लिल्लज़ीन ताबू, इलाही उन्हनि जा बि गुनाह माफ़ फरमा जिन नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी इत्तिबा कई ऐं अल्लाह खां सची दुआ घुरियऊं, पंहिंजे गुनाह जी बख़्शिश घुरियऊं, मग़फ़िरत घुरियऊं, सची तौबा कयूं पंहिंजे गुनाहनि खां। रब्बना वसीअत कुल्ल शै रहमतन व इल्मा फ़ग़फ़िर लिल्लज़ीन ताबू वत्तबऊ सबीलक वक़िहिम अज़ाबल जहीम। इलाही उन्हनि खे अज़ाब जहन्नम खां बचाइजां। गॾो गॾु कहिड़ी दुआ पिया घुरनि? रब्बना व अदख़िलहुम जन्नाति अदनिन लती वअदतहुम। इलाही असहाब मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ऐं उन्हनि खे जिन सचे दिलि सां पंहिंजे गुनाहनि जी तौबा कई, मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इत्तिबा कयूं, रब्बना व अदख़िलहुम जन्नाति अदनिन लती वअदतहुम। इलाही उन्हनि खे जन्नत में दाख़िल फरमा, उहा जन्नत जंहिंजो तो उन्हनि सां वाइदो कयो। अल्लाह रब्बुल आलमीन असहाब मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां वादो न आहे कयो। अचो क़ुरान में पढ़ी करे ॾिसूं। फरमाईं वस्साबिकून अल-अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार वल्लज़ीना तबऊहुम बिइहसान रज़ियल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु। अॻिते छा फरमाईं? अअद्द अल्लाह रब्बुल आलमीन इन्हनि मुहाजिरीन जे लाइ, इन्हनि अंसार जे लाइ अअद्द लहुम तैयार करे रखी आहे छा? जन्नातिन तजरी मिन तहतिहल अनहार, जन्नत जंहिंजो वादो अल्लाह सुब्हानहु व तआला असहाब मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां जन्नत जो कयो आहे। इन करे त अल्लाह जा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था, ला तसुब्बू असहाबी फवल्लज़ी नफ़्सी बियदिही लौ अन्न अहदकुम अनफ़क़ मिस्ल उहुदिन ज़हाबन मा बलग़ मुद्द अहदिहिम वला नसीफ़ा। मुसलमानों, ख़बरदार मुंहिंजे सहाबा जी बेअदबी न कजो, मुंहिंजे सहाबा जे बारे में अल्लाह खां डिॼंदा रहजो। मुसलमानों, ला तसुब्बू असहाबी, मुंहिंजे सहाबा जी गुस्ताखी न कजो, मुंहिंजे सहाबा जी तौहीन न कजो, मुंहिंजे सहाबा जे बारे में पंहिंजी ज़बान मां अहिड़ो जुमिलो न कजो जंहिं जुमिले में मुंहिंजे सहाबा जे बारे में ज़रे बराबर भी तज़लील या इहानत जो पहलू पायो वञे। छो? इन करे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था, फवल्लज़ी नफ़्सी बियदिही लौ अन्न अहदकुम अनफ़क़ मिस्ल उहुदिन ज़हाबन मा बलग़ मुद्द अहदिहिम वला नसीफ़ा। कसम आहे उन ज़ात जो जंहिंजे हथ में मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जान आहे। अगर हिकु आम मुसलमान ऐं हिकु सहाबी में तव्हांखे कहिड़ी ख़बर त केतिरो फ़र्क़ु आहे? फरमाए हिकु आम मुसलमान अल्लाह जी राह में उहो पहाड़ जेतिरो सोन ख़र्च करे, ॿिए पासे मुंहिंजो हिकु अदना सा सहाबी हिकु लप खजूर जी लप, जौ जी लप, पनीर जी लप, चांवरनि जी लप, कणक जी लप अल्लाह जी राह में ख़र्च करे, कसम अल्लाह जी ज़ात जो सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अजमईन अल्लाह जी राह में हिकु लप खजूर जी या पनीर जी या जौ जी ख़र्च कनि, उन जे मुक़ाबले में हिकु आम मुसलमान, हिकु इमाम, हिकु मुहद्दिस, हिकु फ़क़ीह अल्लाह जो कसम अल्लाह जी राह में ख़र्च करे, पहाड़ जेतिरो सोन ख़र्च करे, लेकिन सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अजमईन जो मुक़ाबलो नथा करे सघनि। हीअ शान, हीअ मक़ाम, हीअ मर्तबो सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अजमईन जो। सिर्फ़ हिते बस न, बल्कि अल्लाह जो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम त एतिरे क़दर फरमाइनि था, ला तज़ालून बिख़ैरिन मा दाम फ़ीकुम मन रआनी व साहबनी। फरमाई मुसलमानों, तव्हां ते ओस ताईं रहमत जो नुज़ूल थींदो रहंदो जेसि ताईं मुंहिंजो हिकु सहाबी बि हिन धरती ते हूंदो, ओसि ताईं तव्हांजे मथां रहमत जो नुज़ूल थींदो रहंदो। उहे असहाब जिन जी तारीफ़
अल्लाह सुब्हानहु व तआला पंहिंजे आसमानी किताब कुरान मजीद में कई, पंहिंजे कलाम में कई, क़यामत ताईं भले केतिरो बि सहाबा जो दुश्मन छो न हुजे, अल्लाह जो कसम आहे केतिरो बि इनकार करे, लेकिन अल्लाह रब्बुल आलमीन उन जी ज़बान मां सहाबा किराम रिज़वानुल्लाह अजमईन जो मजबूर थी करे बि हू अल्लाह जो कसम आहे सहाबा जी अज़मत ऐं शान ऐं मक़ाम खे उन पंहिंजी ज़बान सां इक़रार कंदो। छो अल्लाह रब्बुल आलमीन कुरान मजीद में सहाबा जी तारीफ़ कंदे फरमायो उलाइका हुमुर राशिदून, किथे फरमायो उलाइका हुमुल फाइज़ून, किथे फरमायो उलाइका हुमुल मुफ़्लिहून, फरमायो इहे रिश्ते हिदायत वारा आहिनि, इहे कामयाब आहिनि, इहे कामयाब आहिनि। फरमायो उलाइका अल्लज़ीना हदल्लाह, इहे सहाबा आहिनि जेके अल्लाह जे तरफ़ां हिदायत थियनि। किथे फरमाई उलाइका उलाइका अल्लज़ीना हदल्लाह फबिहुदाहु मुक़तदी, फरमायो इहे अल्लाह जे तरफ़ां हिदायत थियनि। उलाइका हुमुल मुमिनून हक़्क़ा, फरमायो इहे असहाब मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हक़ीक़ी मोमिन आहिनि। बल्कि हिते बस न, बल्कि रब्बुल आलमीन कुरान मजीद में फरमायो रज़ियल्लाहु अन्हुम व रज़ू अन, असहाब मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त उहे आहिनि जिन खां अल्लाह राज़ी थी वियो ऐं हू अल्लाह खां राज़ी थी विया। बल्कि एक जगह ते फरमाई उलाइका कतब फी कुलूबिहिमुल ईमान, जिन जे दिल में अल्लाह रब्बुल आलमीन ईमान के मुज़य्यन कयो, ईमान के लिखियो, ईमान के दाखिल कयो। अल्लाहु अकबर। भाइरो, असहाब मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान कुरान मजीद में बयान कई वञे, बयान करण जैसी जिंदगी खत्म थी सके थी, लेकिन असहाब मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान खत्म कान थी सके। अल्लाह रब्बुल आलमीन अचो कुरान मजीद के पढ़ी करे ॾिसूं, मूंखे ऐं तव्हांखे कुरान मजीद में अल्लाह सुब्हानहु व तआला असहाब मोहम्मद के बारे में केतिरी तलकीन कई। फरमाई अल्लाह रब्बुल आलमीन कुरान मजीद में सहाबा किराम रिज़वानुल्लाह अजमईन के बारे में उहे सिफ़तूं बयान कई जेके अल्लाह रब्बुल आलमीन के पसंद हुयूं ऐं आला में आला आहिनि। कुरान में फरमाई न सूरह तौबा अत्ताइबून अल आबिदून अल हामिदून الحامدون السائحون الراكعون الساجدون الآمرون بالمعروف والناهون عن المنكر والحافظون لحدود الله। अल्लाह सुब्हानहु व तआला पंहिंजी लारैब आसमानी किताब में सहाबा किराम रिज़वानुल्लाह अजमईन जी आला में आला सिफ़तूं बयान कंदे फरमायो जिनका गलती में ॼाणी या वाणी या त कमी कोताही में सहाबा किराम रिज़वानुल्लाह का बेखबरी में कमी कोताही थी वई। अत्ताइबून फौरन अल्लाह जी घर में अची करे, अल्लाह जी बारगाह में अची करे अल्लाह खां सच्ची तौबा कयूं। अल्लाबिदून अल हामिदून, जेकी अल्लाह जी इबादत करण वारा, जेकी अल्लाह जी तारीफ़ करण वारा। अल हामिदून अस्साइहून अर्राकिऊन, जेकी अल्लाह जी राह में जिहाद फी सबीलिल्लाह करण वारा। अर्राकिऊन अस्साजिदून अल आमिरून बिल मारूफ, पर उहे असहाब मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके रुकू ऐं सुजूद पंहिंजे रब जे साम्हूं करण वारा। अल आमिरून बिल मारूफ वन्नाहून अनिल मुनकर वल हाफिज़ून लिहुदूदिल्लाह, असहाब मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त उहे आहिनि जेके मानन के नेकी जो हुकुम ॾियण वारा आहिनि, बुराई खां रोकण वारा आहिनि। वल हाफिज़ून लिहुदूदिल्लाह, ऐं अल्लाह जी हदनि जी हिफ़ाज़त करण वारा आहिनि। बल्कि सूरत आल इमरान में अल्लाह सुब्हानहु व तआला असहाब मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सिफ़तूं बयान करे फरमाई अस्साबिरीन वस्सादिकीन वल क़ानितीन वल मुनफ़िकीन वल मुस्तग़फिरीन बिल अस्हार। फरमाई अस्साबिरीन वस्सादिकीन, असहाब मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो आहिनि केतिरियूं बि मुश्किल अचनि, केतिरियूं बि परेशानियूं अचनि, अस्साबिरीन सबर करण वारा, अस्साबिरीन वस्सादिकीन सच ॻाल्हाइण वारा, वल क़ानितीन अल्लाह जी फरमाबरदारी करण वारा, अल्लाह जा मोती, अल्लाह जे प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे फरमान जा मोती। वल क़ानितीन अस्साबिरीन वस्सादिकीन वल क़ानितीन वल मुनफ़िकीन, अल्लाह जी राह में खर्च करण वारा, अल्लाह जी राह में अल्लाह रब्बुल आलमीन असहाब मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जेको बि ॾिनो अल्लाह जी राह में सब जो सब खर्च करे चुका। वल मुस्तग़फिरीन बिल अस्हार, जे असहाब मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो आहिनि जेके सुबह शाम अल्लाह का इस्तिग़फ़ार कंदा रहा। ही उहे साथियो सिफ़तूं आहिनि जेके अल्लाह रब्बुल आलमीन असहाब मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कुरान में बयान कयूं। बल्कि सहाबा किराम रिज़वानुल्लाह अजमईन जी तक़वा, वरा, परहेज़गारी ऐं अल्लाह जे ख़ौफ़ जे बारे में अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे कुरान मजीद में सूरह फ़तह में छा फरमायो
वअल्ज़महुम कलिमत तक़वा व कानू अहक़्क़ बिहा व अहलहा। असां उन्हनि जे दिलनि ते कलमे हक़ खे लाज़िम करे छॾियो तक़वा जे लाइ, व कानू अहक़्क़ बिहा, ऐं उन्हनि जो इहो बरहक़ हो, उन्हनि जो हक़ हो, इहे हक़दार हुआ इन जे, व अहलहा, ऐं इन जे मुस्तहिक़ बि इहे ई असहाब मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह अकबर। बल्कि एक जगह ते फरमाई सूरह हुजरात में, वलाकिन्नल्लाह हब्बब इलैकुमुल ईमान व ज़य्यनहु फी कुलूबिकुम व करह इलैकुमुल कुफ्र वल फुसूक वल इस्यान उलाइका हुमुर राशिदून। फरमाई अल्लाह रब्बुल आलमीन असहाब मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ ईमान के पसंद फरमायो। हब्बब इलैकुमुल ईमान व ज़य्यनहु फी कुलूबिकुम, तांजे दिलनि खे मुज़य्यन कई, वकर्रा इलैकुमुल कुफ्र वल फुसूक वल इस्यान, कुफ्र के फिस्क के इस्यान के अल्लाह पंहिंजी नाफरमानी के सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम जे लाइ पसंद न फरमायो। इन खे फरमाई वबश्शिरिल मुमिनीन, ख़ुशख़बरियूं इन्हनि मोमिननि खे ॿुधायो। अल्लाह जो कसम आहे हिननि आयतनि मां असहाब मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुराद न आहिनि। पोइ दुनिया जहान जो को बि इंसान केतिरो वली हुजे, केतिरो फ़कीर हुजे, केतिरो अमीर हुजे, केतिरो इमाम हुजे, केतिरो मुहद्दिस हुजे, अल्लाह जो कसम सहाबा खां सवाइ ॿियो को बि इन मां मुराद नथो थी सघे। छो जो जॾहिं क़ुरान में नुज़ूल थियो उन टाइम ते असहाब मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुआ ई हुए जिन अल्लाह रब्बुल आलमीन ते ईमान आंदो ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो हर वक़्तु साथ ॾिनो, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ते ईमान आंदो। अल्लाह अकबर। अॼु अगरि को शख़्स सहाबा जो नालो बिगाड़ने की कोशिश करे तो, अगर कोई बकवास पंहिंजी करण चाहे तो सहाबा के बारे में, तो अल्लाह जो कसम वो मोमिन तो न थो थी सके, वो मुमिन तो थी सके तो, पंहिंजो मुंह कोड़ाइण वारो थी तो सके तो, लेकिन असहाब मोहम्मद मोमिन जेकॾहिं को आहे त हिननि आयतुनि मां मुराद सहाबा किराम रिज़वानुल्लाह अजमईन। जेकॾहिं सहाबा जो इनकार कयो वञे, नऊज़ बिल्लाह नऊज़ बिल्लाह सुम नऊज़ बिल्लाह, इहो चयो वञे त हू त मुर्तद थी विया। पोइ अल्लाह जो कसम असां दीन जो नालो ई कोन थो बचे। जेकॾहिं दीन पहुतो आहे असां वटि त हिननि असहाब मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़रिए असां वटि ईमान ही क़ुरान ही दीन असां वटि जेको पहुतो आहे सहाबा किराम रिज़वानुल्लाह अजमईन जे ज़रिए पहुतो आहे। इन करे अल्लाह सुब्हानहु व तआला ही आला में आला उहे सिफ़तूं सहाबा किराम रिज़वानुल्लाह अजमईन जूं क़ुरान में ज़िक्र फरमायूं जेके अल्लाह रब्बुल आलमीन खे पसंदि हुयूं। साथियो, हिन खां अलावा ॿियूं बि खोड़ सारियूं अहिड़ियूं आयतूं आहिनि जिन में सहाबा किराम रिज़वानुल्लाह अजमईन जूं ख़ूबियूं अल्लाह रब्बुल आलमीन ज़िक्र फरमायूं आहिनि। बल्कि जेकॾहिं आउं हीअं चवां ग़लति कोन थींदो। जहिड़े नमूने सां अल्लाह सुब्हानहु व तआला नुबुवत जे आला दर्जे जे लाइ, आला मनसब जे लाइ तमाम इंसानियत मां अगर अल्लाह रब्बुल आलमीन इंतिखाब कयो त जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इंतिखाब कयो। इंतिखाब चूंडियो जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नुबुवत जे लाइ। अहिड़े ई नमूने सां सहाबियत जे आला शर्फ़ हासिल करण जे लाइ, इन आला दर्जे हासिल करण जे लाइ अगर अल्लाह रब्बुल आलमीन पूरी दुनिया में कंहिंखे चूंडियो त उहे आला में आला हुआ जिन खे असहाब मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो। इहा ई त वजह पर अल्लाह जे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे जन्नत जी सैर कराई पई वञे त पंहिंजे साम्हूं जन्नत में बिलाल रज़ी अल्लाह तआला अन्हु जे हलण जी कदमनि जो आवाज़ ॿुधायो पियो वञे। हालांकि दुनिया में पिया हलनि, जन्नत में आवाज़ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे पियो ॿुधायो वञे। कॾहिं उसैद बिन हुज़ैर रज़ी अल्लाह तआला अन्हु जो क़ुरान मजीद ॿुधण जे लाइ आसमान तां अल्लाह जा पाक बाज़ फ़रिश्ता अचनि पिया त कॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे प्यारे हबीब जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हुकुम पियो फरमाए त उबई बिन काब रज़ी अल्लाह तआला अन्हु खां तव्हां क़ुरान मजीद जी फलानी सूरत ॿुधो। हीअ छा आहे? हीअ छाजे करे? मेन इहा ई वजह जंहिंजे करे अज़मत शान जे लिहाज़ सां अल्लाह रब्बुल आलमीन खे सहाबा किराम रिज़वानुल्लाह अजमईन एतिरा त प्यारा हुआ जो क़ुरान में खणी करे ॾिसो अल्लाह रब्बुल आलमीन जो ॾिसो केतिरे क़दुरु सहाबा जे बारे में महबूबाना अंदाज़ आहे। मुनाफ़िकनि जे हिकु गिरोह जॾहिं सहाबा जे बारे में गुस्ताखी कई, तौहीन कई, छा चयो? सिर्फ़ु बेवकूफ़ चयो। क़ुरान में पियो, क़ुरान में पढ़ी करे ॾिसो। रब्बुल आलमीन फरमायो वइज़ा क़ील लहुम आमिनू कमा आमन अन्नास क़ालू अनुमिनु कमा आमन सुफ़हा। फरमाई जॾहिं इन्हनि मुनाफ़िकनि खे चयो वियो
तव्हां ईमान ईअं आणियो जीअं असहाब मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईमान आंदो। छा चवण लॻा? अनुमिनु कमा आमन सुफ़ा, असां ईअं ईमान आणियूं जीअं बेवकूफ़ ईमान बेवकूफ़ न आंदो। त रब्बुल आलमीन फौरन जवाब ॾिनो। छा फरमाई? अला इन्नहुम हुमुस सुफ़हा वलाकिन ला यअलमून। फरमाई मुसलमानों यादि रखिजो, इहे ख़ुदि ई बेवकूफ़ आहिनि, लेकिन हिननि खे का ख़बर ई कान्हे, इहो शूर ई न आहे त केतिरे क़दुरु बेवकूफ़ आहिनि। छो? इन करे जो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह रब्बुल आलमीन वही नाज़िल करे दुनिया वारनि जे लाइ हुज्जत बयान करे छॾी। क़यामत ताईं पढ़ण वारा अची पढ़ंदा सहाबा किराम रिज़वानुल्लाह अजमईन जी अज़मत के, शान के, मक़ाम के पंहिंजी ज़बान सां केतिरो बि इनकार कनि, लेकिन पढ़ंदा मञींदा त वाक़ई असीं कूड़ा आहियूं, लेकिन असहाब मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में अल्लाह रब्बुल आलमीन जेका तारीफ़ कई आहे सची आहे। ऐं सहाबियत जो ही अज़मत, ही शान छाजे करे मिली? ॿाहिरों सहाबा किराम रिज़वानुल्लाह अजमईन अल्लाह जे प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जो उन वक़्तु साथ ॾिनो जेको मुश्किल तरीन मां मुश्किल वक़्तु हो। मुश्किल वक़्त मां मुश्किल वक़्त में सहाबा किराम रिज़वानुल्लाह अजमईन अल्लाह जे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो साथ ॾिनो। ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत में पंहिंजा क़रीबी रिश्तेदार हुआ, माइट हुआ, उन्हनि सां रिश्ता नाता तोड़ियूं ऐं हर वक़्तु पंहिंजी जान कुर्बान करण जे लाइ तयार थी विया। दीन इस्लाम ते ईमान आंदो, दीन इस्लाम अल्लाह जे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे हथ ते अची करे इस्लाम खे क़बूल कयूं, बेत कयूं। इन जे बदिले में अल्लाह अकबर तपंदड़ रेत ते उन्हनि खे सुम्हारियो वियो, ॿरंदड़ टांडनि ते उन्हनि खे सुम्हारियो वियो, चमकदड़ तलवारनि जे साए में उन्हनि खे मुश्किल में मुश्किल वक़्तु ॾिसणा पिया, पर अल्लाह जो कसम आहे उन्हनि बर्दाश्त कयो, लेकिन नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो साथ न छॾियऊं। इहा ई वजह जंहिंजे करे अल्लाह रब्बुल आलमीन सहाबा किराम रिज़वानुल्लाह अजमईन खे दुनिया में रज़ी अल्लाह